रानीपुर के ॻोठ सालारी सोलंगी के रहवासियों जो सूबाई सलाहकार औकाफ MPA सैयद प्यार अली शाह की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ख़ैरपुर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। SS न्यूज़ के रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब मुज़ाहिरीन चयो आहे त बरसात दौरान प्यार अली शाह इंतकामी कार्रवाई करे अब्दुल वाह ते गैर कानूनी मोटरूं हणाए असांजे घरनि ऐं ज़मीनुनि में पाणी छोड़ कयो। हुननि वधीक चयो त प्यार अली शाह पंहिंजा बंगला ऐं ज़मीनूं बचाइण लाइ हथरादू कट हणायो आहे। नतीजे में असांजा 250 खां वधीक घर ऐं हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन पाणीअ हेठि अची वई आहे। केतिरा ई ख़ानदान लॾपलाण करे विया आहिनि ऐं किरोड़ें रुपयनि जो नुक़सान बि पहुतो आहे। हुननि जो चवणु हो त घरनि ऐं ज़मीनुनि मां पाणी कढाइण जो चवण ते प्यार अली शाह असांजे 18 माण्हुनि ते FIR दाख़िल कराई आहे। रानीपुर पुलिस बाअसर MPA जी वंगार वही रही आहे। मुज़ाहिरीन शाहनवाज़ सोलंगी, डॉक्टर ज़ाकिर सोलंगी, ग़ुलाम कंबर, प्यार अली सोलंगी ऐं ॿियनि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त दाख़िल कयल कूड़ी FIR ख़त्म करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।